खबर पई आहे त सांवल अॼु अस्पताल मां घर वापसी थो वञे। हिन जो मक़सदु त हिनखे थक कहिड़ो न लॻो जो 2 ॾींहंनि में चाक थी वापसि घर पियो वञे। गोली लॻी हूंदसि, चमाऊ थी गुज़री वई हूंदसि, त पोइ कहिड़ी हुनखे एॾी तकलीफ़ थिए। पर अॼु हिन सांवल खे सॾे सिधी गोली हुनखे सीने में हणणी आहे। तयारी करे वठो था। मां तुंहिंजे हाल खे एतिरो न बुछड़ो कंदसि हसीना बेगम जो तोखां पंहिंजो माज़ी बि विसरी वेंदो, सम्झई? इन जो मतिलब त तूं चाकर ख़ान खां पूरी इजाज़त वठी पोइ हिते आई आहीं। मूंखे नाक खून वहाइण जो को बि शौक़ु न आहे। हाणे जेकॾहिं शेरल हुनजो ज़िम्मो खणे थो त मूंखे ॻाल्हियूं करण में को बि एतिराज़ न आहे। जेकॾहिं खून चटी पई त उहा बि शेरल खे ई भरणी पवंदी, ऐं जेकॾहिं खून बहा में संग बि ॾियणो पियो त उन जी ज़िम्मेवारी बि शेरल जी ई हूंदी। हाणे वञी सोच शेरल, उन खां पोइ बि जेकॾहिं तूं ॻाल्हियुनि जे लाइ तयारु आहीं त पोइ मुंहिंजो दर तुंहिंजे लाइ हमेशह लाइ खुलियल आहे। रूंडे खे वठी पहुची वञजांइ। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।